वेलकम एक नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। ठटो मां जिते सिजावल में इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान पोरियत के ॿधी तशद्दुद करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। सिजावल शहर में 62 ज़मींदार पारां ग़रीब पोरियत के कपड़न खां आजो करे बिजली जे पोल सां ॿधी छॾियो आहे, जॾहिं त पुलिस 62 के गिरफ़्तार करण बाद राजूणी ज़रिए आज़ाद करे छॾियो आहे, जंहिं ते सुञाण धुरनि में गणतीअ जी लहर छायल आहे। आगाह कयो के ठटो मां जिते सिजावल में इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान पोरियत के ॿधी तशद्दुद करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठटो मां रशीद जाखरो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, सिजावल में इंसान के लजाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान पोरियत के खंबे सां ॿधी तशद्दुद कयो वियो आहे। या वीडियो वायरल थी आहे। सिजावल शहर जे 62 ज़मींदार पारां ग़रीब पोरियत के कपड़नि खां आजो करे हथ पैर ॿधी बिजलीअ जे खंबे में ॿधी सख़्त तशद्दुद कयो। 62 शख़्स पंहिंजी अदालत लॻाए खुलेआम शहर में तशद्दुद कंदो रहियो, पर कानून लागू कंदड़ कयो बि इदारो इनखे रोकण लाइ न आयो। पोरियत ते रहियल 48,000 वसूल करण जे लाइ 62 शख़्स गुली कनाद नाले पोरियत के खंबे पंहिंजे घर मां खंबे खणी शहर जे अंदरि इनखे तशद्दुद जो निशानो बनायो। नारेजा बिरादरी जे ग़रीब पोरियत लियाकत नारे जे ते 62 ज़मींदार कर्ज़ घुरंदो हो, जेको वसूल करण जे लाइ उन अहिड़े क़िस्म जी हरकत कई। जॾहिं त सिजावल पुलिस गुली कनाद के गिरफ़्तार कयो हो, पर गुली कनाद सिजावल पुलिस कानून ते अमल करण बजाए राजूणी करे राति गिरफ़्तार थियल गुली कनाद के 10,000 जी रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾियो आहे। जी ठीकु आहे रशीद जाखरो, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।